to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. सुप्रीम कोर्ट नस्ला टावर बाबत इंतहाई सख्त फैसलो ॾिनो आहे। अदालत खे अपील आहे त माण्हुनि खे तकलीफ़ खे बि नज़र में रखियो वञे। सिंध हुकूमत कोशिश कंदी त मामले जो अहिड़ो हल कढूं जो माण्हू बेघर न थियनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ी सरकार ऐं PTI ते तनक़ीद कंदे चयो त वज़ीर आज़म जो कमु नाला ठाहिण ऐं साफ़ करणु नाहे, सिंध खे बि पंजाब जियां सुठा मनसूबा ॾिना वञनि। तव्हां अञा सम्झो था त उसामा बिन लादेन शहीद आहे त लाज़मी आहे दुनिया सां लाॻापन में मसइला पैदा थींदा। इहा हुकूमत जी पढ़ी पॉलिसी जी नाकामी आहे। कराची में विरासती सर्टिफिकेट करण वारे प्रोग्राम जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त गवर्नर पाण त नांगा प्रभात हलियो वियो, हिते नांगा पुंगा छॾे वियो आहे। शहबाज़ गिल जी ॻाल्हि जो जवाबु ॾियण लाइ शहबाज़ गिल 2 जी ॻोल्हा जारी आहे। PTI जा वज़ीर ऐं मुशीर फ़रसूदा ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मुल्क जे समूरनि मसइलनि जो ज़िम्मेवार नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत खे क़रार ॾेई छॾियो। क़ौमी असम्बली में ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त असांजे निज़ाम जो मसइलो 2 ख़ानदान आहिनि। हिकु लंडन में मिल्कियतूं ठाहे रहियो आहे, ॿियो दुबई, कैनेडा ऐं पेरिस में प्रॉपर्टीज़ ख़रीद करे रहियो आहे। बजट बहस में अपोज़िशन का बि संजीदा ॻाल्हि न कई। अपोज़िशन धांधली जो गोड़ करण बदिरां चूंड सुधारनि ते तजवीज़ूं पेश करे अपोज़िशन वारा इमरान ख़ान मथां तनक़ीद करे संदसि मक़बूलियत में इज़ाफ़ो करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत गिराण जी मद में सिंध खे अलॻि रक़म ॾिनी वई। ॿुधायो वञे त इहो पैसो केॾांहुं वियो। टिनि सालनि जी तबाही जो नतीजो आहे जो अॼु पाकिस्तान कणिक ऐं कपह बरामद करे रहियो आहे। हुकुमराननि CPEC खे तबाही में तब्दील करे छॾियो आहे। नून लीग अॻवान एहसन इक़बाल फवाद चौधरी जी तक़रीर ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त 2 महीना अॻु हुकूमती पॉलिसीज़ ते तनक़ीद कंदड़ शौकत तरीन अॼु जन्नत जी तस्वीर पेश करे रहियो आहे। शाहिद काका नवाज़ी चयो त पार्लिमानी निज़ाम ख़तमु करे मुल्क खे सदारती निज़ाम तहत हलाइण जी कोशिश कई पई वञे। असेंबली में बजट ते ॻाल्हायूं त दंगल शुरू थी वञे थो। हुकुमराननि मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। यहाँ पर तो आपको पता है कि जिस एयरपोर्ट से हम आते जाते हैं वहाँ पर एक अयान अली एक्सप्रेस नाम की फ्लाइट चलती थी। वो फ्लाइट आती थी खाली बैग, लेकिन जाती थी वो पैसे भर के। वो जो 5,200 अरब सिंध के अवाम के नाम पे पैसा आया, उसमें से आधे से ज्यादा तो ये ले उड़े। तो आप इतने नकम्मे हैं कि आपसे अपना टारगेट सेट किया हुआ नहीं रखा अबूर होता। इस तरह तो डाकू चोर भी मुल्क को नहीं लूटते जो आप कर रहे हैं। ये आप कर क्या रहे हैं अवाम को तो बताएं। आपकी इस बुरी परफॉर्मेंस पे हमें सिंध में नाली, सड़क, गटर का काम भी करना पड़ रहा है जो हमारा नहीं है। अगर आप वफाक को इतना मिस करते हैं तो आप एक एप्लीकेशन दे दीजिए कि आप नाहल हैं, आप यहाँ हुकूमत नहीं कर सकते। वफाक टेक ओवर कर लेगा और बड़े अच्छे से ख्याल रख लेगा। ट्रांसपोर्ट भी सीधी कर लेंगे, बाकी चीज भी सीधे कर लेंगे। सिंध की आवाम ने हमें वोट दिया, हमारा स्टेक है। हमने आगे सिंध में हुकूमत कायम करनी है। हम क्यों सिंध को डिप्राइव करेंगे। वज़ीर आज़म जी ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल जा पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं सिंध सरकार ते तनक़ीदी वार। कराची में PTI अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहबाज़ गिल चयो आहे त अयान अली जी फ्लाइट ख़ाली बैग खणी ईंदी हुई ऐं वरी भरियल बैग सां वापसि वेंदी हुई। सिंध जे नाले ते 5,200 अरब रुपया मिलिया। पीपल्स पार्टी वारा उन मां अधु खां वधीक पैसा खणी विया। सिंध हुकूमत पंहिंजो तय कयल टैक्स हदफ़ पूरो न करे सघी। तव्हां एतिरा निकम्मा आहियो जो पंहिंजो टारगेट बि पूरो नथा करे सघो। सिंध हुकूमत जी बदतरीन कारकर्दगी सबबि वफ़ाक़ खे सूबे में नालनि ऐं गटरनि ते कमु करणो पइजी रहियो आहे। PTI खे सिंध में हुकूमत करणी आहे। सूबे जे अवाम में महरूमी छो पैदा कंदासीं। सिंध हुकूमत जो जहिड़ो ई आहे। इन ते त वफ़ाक़ कैश पैसा ॾे, असां कैश पैसा ॾियण खां इनकार कयो आहे। 162 अरब का वादा, 1100 अरब का वादा। फवाद चौधरी साहब कहते हैं हमने 5 अरब रुपए लगाए उस शहर पे, जो शहर वफाक को 60 से 70% कॉन्ट्रीब्यूट करके दे रहा है। जो पैसे NSC की मद में मिलते हैं ये एहसान नहीं करते हैं। कल भी ये कहा था, आज भी कह रहा हूँ, इनके वालिद साहब के पैसे नहीं है, ये हमारा आईनी हक है। जिस शहर ने इमरान खान साहब के साथ उनके 14 साथियों को इलेक्ट कराया, उस शहर के साथ इन लोगों ने ये नाजायज किया। कोई भी वफाकी हुकूमत कोई कैश नहीं देती है किसी हुकूमत को। ये बोरियां लेके
शायद आप किसी घर से जाते थे। हुकूमतें जो है ना वो स्टेट बैंक के जरिए काम करती हैं। क्या इमरान खान साहब इस वक्त अपने गवर्नर साहब को उन्होंने गवर्नर हाउस में रखा हुआ है सियासी मकासद के लिए इस्तेमाल करने के लिए? नमक भी वो खा रहे हैं, गाली भी वो दे रहे हैं, लेकिन नमक मारा है। तो ये लोग शो करते हैं, ये वफा पे बिलीव नहीं करते, ये वफा इन लोगों में है ही नहीं। वफ़ाक़ खां मिलंदड़ पैसो तव्हांजे पीउ जो नाहे, इहो सिंध जो आइनी हक़ आहे। हिननि खे इहा बि ख़बर नाहे त वफ़ाक़ कैश नाहे ॾींदो। हुकूमतूं स्टेट बैंक ज़रिए कमु कंदियूं आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी PTI जे वज़ीरनि ऐं मुशीरनि ते तनक़ीद। मुर्तज़ा वहाब चयो आहे त कराची इमरान खान खे इज़त ॾिनी, पर PTI सरकार इन शहर सां ज़्यादती कई। इन्हनि माण्हुनि में वफ़ा आहे ई कोन। सिंध जो नीमक खाइण बावजूदि गालियूं ॾेई रहिया आहिनि। अवाम खे अंदाज़ो थी वियो आहे त PTI जा माण्हू रुॻो ॻाल्हियूं कंदा आहिनि। शुगर मिल्स स्कैंडल ते अपोजिशन लीडर शहबाज शरीफ खां 1 कलाक ताईं पुछा गाछा। FIA लाहौर शहबाज शरीफ खां रमज़ान शुगर मिल्स में नंढनि मुलाज़िमनि जे खातनि में मुबैना तौर 25 अरब मुंतक़िल करण बाबति सवाल कया। शहबाज शरीफ सवालनि जा जवाब ॾियण बाद वापसि हलियो वियो। शहबाज शरीफ जी FIA आॾो पेशी दौरान वॾे अॻ में कारकुन पहुता। अपोजिशन लीडर ते गुलनि जी वर्खा, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त रहिया। सुई सदरन गैस कंपनी मां वधीक सिंधी ऑफिसर्स के फारिग करण जूं तैयारियूं तेज़ थी वयूं। SSGC इंतज़ामिया वधीक सिंधी ऑफिसर्स के फारिग करण लाइ लिस्टूं ठाहिण शुरू करे छॾियूं। SSGC इंतज़ामिया शुरूआती तौर 8 सिंधी ऑफिसर्स के फारिग करे छॾियो हो। रद्द अमल 10 ॾींहनि ते वधीक सिंधी ऑफिसर्स के घर भेड़ो करण जा साम्हा। SSGC मां फारिग कयल ऑफिसर्स तरफ़ां इंतज़ामिया जे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत वञण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान खान तरफ़ां सिटीज़न पोर्टल ते औरत जी हिरासमेंट बाबति 5 भेरा दाख़िल शिकायत में ग़फ़लत ऐं कावड़ जो इज़हार। DG FIA के लाॻापियल ऑफिसर्स के मुअत्तल करण जी हिदायत। वज़ीर आज़म ऑफिस मूजिबि औरत हिरासमेंट सबबि यूनिवर्सिटी मां नौकरी छॾी FIA सां राब्तो कयो हो, पर FIA ऑफिसर्स कार्रवाई न कई। मीरपुर ख़ास मां गिरफ़्तार मुतहदा लंडन जा मुबैना 2 दहशतगर्द अदालत में पेश। अदालत नईम ऐं वजीहुद्दीन जो 14 ॾींहनि लाइ जुडिशल रिमांड मंज़ूर करे वरितो। CTD मुतहदा लंडन जे अॻवान वासे जलील गिरफ़्तार। दहशतगर्द विच में मुबैना टेलीफोन ॻाल्हि ॿोल मीडिया आॾो पेश करे छॾी। DIG CTD उमर शाहिद चयो त रॉ जो नेटवर्क मानी MQM अनीस एडवोकेट ऐं वासे जलील हलाईंदा हुआ। अनीस एडवोकेट ऐं वासे जलील खे नौजवाननि खे भारत मोकिलण जी ज़िम्मेवारी मिलियल हुई। मीरपुर ख़ास मां गिरफ़्तार 2 दहशतगर्द 2003 में तरबियत लाइ भारत पिया हुआ। दहशतगर्दनि वटां एंटी एयरक्राफ्ट गन, राइफल, दस्ती बम ऐं ॿिया हथियार हथ कया विया आहिनि। सिंधी वसननि ते वालारी कॉम्प्रेस क़यादत जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जी अवामी राब्ता मुहिम जारी। HDP सरबराह जलाल महमूद शाह और डॉक्टर कादिर मक्सी ऐं रियाज़ चानियो जी अॻवानी में काफ़िलो मातली पहुची वियो। शहरनि तरफ़ां काफ़िले जी गुलनि जी वर्खा सां आजियां। अॻवान चयो त सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी कोशिश नाकाम बणाईंदासीं। कॉम्प्रेस क़यादत ख़िलाफ़ केसिस ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत। सिंध हाई कोर्ट बैरिया टाउन कराची वाक़े जी जुडिशल इंक्वायरी बाबति दरख़्वास्त प्रोसिक्यूटर जनरल सिंध ऐं SSP मलीर खां 7 जुलाई ताईं जवाब तलब करे वरितो। केस जी ॿुधणी दौरान SSP इन्वेस्टिगेशन लिखत में जवाब जमा कराईंदे ॼाणायो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ 27 केस दाख़िल कया विया आहिनि। SSP मलीर तरफ़ां जवाब जमा कराइण लाइ मोहलत तलब। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो त मां कॉलेज जो प्रोफेसर आहियां ऐं मूं मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो पियो। पुलिस हिल ताईं 200 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। सिंधी वसननि ते वालार ऐं कॉम्प्रेस क़यादत जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सॼी सिंध में कॉम्प्रेस कारकुननि जा ज़ंजीर ॿधी एहतजाज। माझनि में शटरबंद हड़ताल। गंबट, तंगवाणी ॿियनि शहरनि में बि कारकुननि ज़ंजीर ॿधी एहतजाज रिकॉर्ड करायो। जेकॾहिं कश्मीर मसइलो हल थी वियो त एटमी हथियारनि जी ज़रूरत न रहंदी, पोइ पाकिस्तान ऐं भारत ॿई महज़ब मुल्क बणिजी रही सघंदा। वज़ीर आज़म इमरान खान जो अमरीकी TV खे इंटरव्यू। इमरान खान चयो त पाकिस्तान जा एटमी हथियार असांजे दिफ़ा लाइ आहिनि। भारत सां टे जंगूं विड़ियूं आहिनि, पर एटमी सलाहियत हासिल करण खां पोइ छिकताण ज़रूर थी आहे, पर ॿिन्ही मुल्कनि में जंग नाहे थी।
डॉक्टर आसिम जी घरवारी के VCG रोड में आउट करण ते सिंध हेक ऐं सर्च कमेटी में पैदा थियल तकरार वधी वियो। हेक चेयरमैन डॉक्टर आसिम सर्च कमेटी के ख़त्म करण की सिफारिश कंदे चयो आहे त सर्च कमेटी जा मेंबर कंहिं VCG चूंड करण जे क़ाबिल ई नाहिनि। ज़रियनि मूजिब हिक चेयरमैन डॉक्टर आसिम सर्च कमेटी के नाहिल करार ॾींदे तफ़सीली एतराज़ वॾे वज़ीर ॾांहुं माणे छॾिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जना सिंध यूनिवर्सिटी जे VCG चूंड रोके छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त सर्च कमेटी जना सिंध यूनिवर्सिटी में VC लाइ 4 ॾींहं अॻु डॉक्टर लोबना बेग, डॉक्टर अमजद सिराज मेमन ऐं डॉक्टर अफज़ल कादरी जा नाला मोकिलिया हुआ। डा यूनिवर्सिटी जे VC वारी रोड में डॉक्टर आसिम जी घरवारी आउट 10 उम्मीदवारनि जा इंटरव्यू सुभाणे वरिता वेंदा। इस्लामाबाद में FIA ऑफिस में स्मगलिंग के इल्ज़ाम में गिरफ्तार पीरसन जवाबदार जो पुलिसरार मौत। FIA पीरसन जवाबदारनि जे मौत के आपघात करार ॾेई छॾियो। 4 अहलकार मुअतल। वाक़े जी जांच जो हुकुम। FIA मूजिब जवाबदार मथां कैनेडा में नौकरी ॾियारण बहाने 3 ॼणनि खां 18 लख रुपया वठण जो इल्ज़ाम हो। जांच दौरान जवाबदार ज़हरीली शइ खाई ख़ुदकशी करे छॾी। लाहौर की अदालत ख़ुताबी से बदफेरी वाले केस में गिरफ्तार मुफ्ती अज़ीज़ुर रहमान के 3 पुटनि की ज़मानत मंजूर करे वरिती। अदालत पुलिस का 30 जून ताईं केस जो रिकॉर्ड तलब करे वरितो। पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी के अगवान उस्मान काकड़ जो मड़ कराची का कोयटा मुंतकिल। तदफीन सुभाणे शाम मुस्लिम बाग में कई वेंदी। शुरुआती पोस्टमार्टम में चयो वियो आहे त उस्मान काकड़ के जिस्म ते तशद्दुद जो को भी निशान नाहे मिलियो। मौत जो हतमी कारण पैथोलॉजी रिपोर्ट में मामूल थींदा। उस्मान काकड़ कुछ ॾींहं अॻु घर अंदर मुबैना तौर किरी ज़ख्मी थियो हो। पार्टी क़यादत ओचिती मौत ते जांच जो मुतालबो कयो हो। पश्तूनख्वा तरफ़ां 7 ॾींहं ऐं बलोचिस्तान बार काउंसिल तरफ़ां 3 ॾींहं सोग जो ऐलान। सुप्रीम कोर्ट मसूद रहमान के सबब जड़ाए नोटिस जारी करे छॾिया। बादिर नज़र में मसूद रहमान अब्बासी जो वीडियो बयान तौहीन अदालत करार। अदालत IG सिंध अटॉर्नी जनरल ऐं पैमरा के भी नोटिस जारी करे छॾिया। सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिनो आहे त IG सिंध मसूद रहमान के ज़ाती हैसियत में पेश करे। रात जो टाइम थियो 5 टे 4 ॼणा असांजे पाड़े में हिकिड़ो साईं आहे मर्ज जो पेशुमाम 3 ॼणा हुन सां गॾु ॿिया हुया। जीअं ई आया आवाज़ थियो मां उथियमि। मूंखे हिन पकड़ण जी कोशिशि कई। मूंखे अंदरि बि वठी विया। 3 ॼणा भॼी विया। जेको इहो साईं हो हिनखे मुंहिंजे घर वारे पकड़े विधो। मूंखे ब्लैकमेल कयो हुई। 7-8 महीननि खां अॻु मूंखां नंबर वरितो हुई। पोइ वरी हुन ते राब्तो हलंदो। मुंहिंजा फ़ोटू कढिया ऐं जे मां न मिलण वेंदीमांसि तो भाई तव्हांजा फ़ोटू मां नेट ते ॾेई छॾींदसि। ये उन्होंने की मेरे साथ। बस वजह यही थी कि तुम हमारे माई के साथ खड़े हो। मुझे कॉल आई, कहा दरवाज़ा खोलो। दरवाज़ा खोला तो एक अनजान शख्स खड़ा था। उसने कहा साईं मेरी इमरजेंसी है, मेरे साथ चलो। मैंने कहा मैंने कपड़ा चेंज करके आता हूँ, बस आप 2 मिनट। नहीं बस इतना टाइम नहीं लगेगा, आप ऐसे ठीक हो, चलो। घर पहुँचा कैसे उसने मुझे खींचा। वो जब मैंने देखा तो 3-4 थे। मेरे साथ बहुत तशद्दुद किया है। मुझे मेरी बात ही नहीं सुनी। मैंने कहा जितने तुम तो कहो कि पैसे मैं उतने ही दूंगा। दूसरे ने कहा कि नहीं ये मेरी माई के साथ मना काला है, इसको ऐसे नहीं छोड़ेंगे, पैसे कैसे मांगे, इसको मारा है बहुत, हम छोड़ेंगे तो ये भी कार्रवाई करेगा हमारे तरफ से। लाड़काने में औरत से लजलुट के इल्ज़ाम में नौजवान की तस्लील। दड़ी थाने की हद में नौजवान माजिद अबलो के पकड़े मुछूं भिरूं आई मथो कूड़े तस्लील जो निशानो बणायो वियो। नारी इल्ज़ाम आयो है तो जवाबदार घर में घिरी लजलुट कई। तस्लील जो निशानो बणायल नौजवान के पीउ जो चवणु है तो माजिद अबलो पेश इमाम है कि तिलावत लाइ घुराए तशद्दुद तस्लील जो निशानो बणायो वियो। SSP लाड़काने जो चवणु है तो धाड़े जो मामलो ना है। नारी बयान ॾिनो है तो जवाबदार घर में घिरी ज्यादती कई। वाक़े बाद नारी के सहुरे लियाकत खोखर के गिरफ्तार करे जांच शुरू करे छड़ी है। चूंडको में जानिन जो पीछो करण ते औरतुन जो नौजवान की कुटको। पुलिस एहलकार ऐं शहरी तमाशो ॾिसंदा रहा। जानिन जो चवणु है तो नौजवान अमानुल्ला शमानी जानी जो पीछो करे रहियो हो। करे चुको आहे। तव्हां पाण ॿुधायो का औरत केतिरो बर्दाश्त कंदी जेके चयो वञे थोकी औरत पंहिंजा डॉक्यूमेंट्स कढी करे था।
इसको इशू ना बनाए, इसको मसालादार ना बनाए खबरें, कम से कम इस तरह से इसको चलाया जाए कि इसमें इंसाफ मिले। कोटड़ी में लजालुट ऐं ब्लैकमेलिंग जा संगीन इल्ज़ाम महींदड़ लेडी पुलिस एहलकार अनिला थेबो SSP जामचोरो खां नाउमीद थी अदालत पहुंची वई। अनिला थेबो जामचोरो जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त एहसान जतोई ऐं संदसि टिनि मामनि नशो ॾेई इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणाइण बाद वीडियो रिकॉर्ड कई। जवाबदार 3 सालनि ताईं ब्लैकमेल करे ज़्यादती कंदा रहिया ऐं पैसा बि वठंदा रहिया। मुतासिर एहलकार तरफ़ां इंक्वायरी ऑफिसर मथां बि तस्लीम जो इल्ज़ाम। तुलजी अदालत मीरपुर बुरड़ो में अगवा ॼाणायल हिंदू नारी कलीम बाई के मुड़स एहसान बुरड़ो से गॾु रहण की इजाज़त ॾेई छॾी। अदालती हुकुम ते नारी के वारसनि सां मुलाक़ात भी कराई वई। नारी बयान ॾिनो त हुन मक़सद मटाए एहसान बुरड़ो सां पसंद जी शादी कई आहे। सूफ़ी फ़कीर वेझो पसंद करण लाइ निकतल शादीशुदा 2 औरतूं नौजवाननि समेत थाने ते पहुची वियूं। ॻोठ अटल वाटर वासन जमीला सोलंकी परवीन सोलंकी अशरफ और मोहम्मद अली समेत थाने ते पहुतियूं। नारियुनि जा मुड़स ऐं वालदैन भी थाने ते पहुची विया। नौजवाननि ते अगवा जो इल्ज़ाम। औरतुनि बयान ॾिनो आहे त कंहिं बि अगवा नाहे कयो, उहे पसंद करण लाइ घरां निकितियूं आहिनि। पुलिस औरतुनि खे विमेन थाणे उमरकोट मुंतक़िल करे छॾियो। सिंध पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में मुक़ाबला ॼाणाए 8 नौजवाननि खे हाफ फ्राए करे छॾियो। नवाबशाह पुलिस मुक़ाबलो ॼाणाए 2 ॻोठाणनि खे हाफ फ्राए करे छॾियो। एहलकार ज़ख़्मी जवाबदारनि खे घेले संदनि तस्लील कंदा रहिया। पुलिस मूजिब जवाबदार मोटरसाइकिल फुर करे रहिया हुआ तो ओचितो पुलिस पहुची वई ऐं मुक़ाबलो थी वियो। हैदराबाद की मार्केट पुलिस तरफ़ां मुक़ाबले में मुबैना फोरू सोहेल आराई खे हाफ फ्राए करे छॾियो। बदी जे सैरानी रोड ते मुक़ाबले दौरान सदान जतोई ऐं नादर जतोई ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ड्रखण की थरड़ी लिंक रोड ते मुबैना मुक़ाबलो। शाह महमूद सूमरो नाले नौजवान फौरू ॼाणाए हाफ फ्राए। मदेजी पुलिस को मुक़ाबले दौरान इमाम दीन शर नाले जवाबदार के हाफ फ्राए करे छॾियो। सखर में मुबैना मुक़ाबलो। एक ॾोहारी फ़खरुद्दीन सब्ज़ोई ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। सिंध में पुलिस मुक़ाबले दौरान शेरनि जी हाफ फ्राए थियण ते केतिरा ई सवाल उथण लॻा। पंजाह लख ॾियो पोइ तव्हांखे छोकिरो ॾींदासीं। चिन त 10 ॾींहंनि खां पोइ लाश मिलणु छोकिरे जो। चए 15 ॾींहं मुंहिंजो बच्चो रोए रड़े थो, मां मुंहिंजी जान छॾा, मां मुंहिंजी जान छॾा, मां किथां तुंहिंजी जान छॾाया, मां वटि किथां आया पैसा एतिरा तुंहिंजी जान छॾा। पहिरियों 50 लख घुरियो, हाणे 25 लख घुरनि था। असां हाणे खाइण लाइ कुझु करे था पाण कमाईंदा। मुंहिंजो भाउ खे छॾियो वञे। हैदराबाद में औरताणे आवाज़ ते रखिजी अगवा थी वियल काज़ी अहमद वासी नौजवान बासियाब न थियो। सुनस अमर थाणनि जा धिका खाइण ते मजबूर। बाड्रा में महीनो अॻु मींहं जे इलाज बहाने पंजाब घुराए अगवा थियल नौजवान ख़ालिद मलाणो जे वारसनि खां 50 लख भुंग तलब। नौजवान जे वारसनि एहतजाज कंदे दाहियो आहे त गुरबत सबब बवेला मानी लाइ परेशान आहियूं। भुंग जी रक़म किथां आणी। लाड़काने में एंटी करप्शन टीम जो ज़िले काउंसिल के ऑफिस से छापो। जुडिशल मैजिस्ट्रेट की निगरानी में 2015 का 2021 ताईं जो रिकॉर्ड तलब। डिस्ट्रिक्ट काउंसिल जो अमलो ऑफिस छॾे फरार। लाड़काने में गॾा गाॾे ते गाह खणण जो भाड़ो वधीक वठण तां पीसन औरत जो नौजवान के कुटको। औरत जो चवण है त 30 रुपयनि जो गाह वरितो पर गॾा गाॾे वारो 40 रुपया भाड़ो घुरे रहियो आहे। शहरनि विच में पई घेरो टारियो। तोखे शुगर थे, तोखे कैंसर थे, तोखे कामेड़ थे,
बुध अताउला चिंजड़ी पानी नूरपुर जो थई विकणी हुजे घर में रिली न लकड़ी तोखे शुगर थे तोखे कैंसर थे तोखे कामेड़ थे पानी बंद कयुई सफ़ा तंग कयुई अची काॾों हलाए हंध कयुई ॾेई पानी वता थई नोट तुंहिंजे अंदर में हुयो खोट तोखे पुॼ भिटाई घोट बेईमान आहीं हैवान आहीं एहसास न थई इंसान नहीं पानी ॾिनई असांजो लाड़े छॾे तेल सॼे खे साड़े तोखे मालिक जेल उमाड़े तोखे शुगर थे तोखे कैंसर थे तोखे कामेड़ थे घुरे नादर रोज़ थो दुआऊं मौला मुंहिंजूं अघाए आहूं कयां अर्ज़ थो ॿधी बाहूं। शहदादकोट में पानी खोटे हारी जो गानो गाए अनोखो एहतजाज नूरपुर शाहरी आबाद का नादिर बिरोही जो गानो सोशल मीडिया ते वायरल थी वियो। खैरपुर में मीरवाह कैनाल में बुॾी वियल नीगरी जो लाश हथ वारसन 12 वरनि जे सोनारी बागरी जो लाश लोडर रक्षा ते अस्पताल में मुंतक़िल कयो। कौमी क्रिकेट टीम के बैटिंग कोच यूनिस खान उहदो छॾे ॾिनो ज़रियनि मूजिब यूनिस खान जा केतिरनि ई मामलनि ते PCB अख़्तियारनि सां इख़्तिलाफ़ हुआ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस मां ॾिठूं इते वठूं था शॉर्ट फिल्म।